आज गोल सेटिंग के हवाले से सब का पहला ता खानो सवाल आ कामयाबी की डेफिनेशन क्या है? What is the definition of success? Yes. Work smartly. हाँ थी सके तो लोगों Sir, What is the definition of success? passion के हासिल करना. Passion के हासिल कर Yes sir. सही है. Yes ताम अजा सेल्फ सेटिस्फिकेशन. self satisfaction सही है. ताम अजा अगर मां चवा हर शख्स जे लाइ कामयाबी जी डेफिनेशन अलग आ तो यो गलत न होंदो. एक स्टूडेंट जे लाइ कामयाबी छा है? मां सुठा नंबर खणा एग्जाम्स में टॉप कया. खिलाड़ी जे लाइ सक्सेस छा है? त मां पंहिंजी गेम खटे ॾेखारिया. ठीक है. एक कारोबारी शख्स जे लाइ सक्सेस छा है? त मां पंहिंजी लाइफ में घणे खां घणो पैसो क्रिएट कया या जनरेट कया. ईअं ई आहे. ठीक अहिड़ी तरह मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हर शख्स जी हर लेवल ते कामयाबी जी डेफिनेशन अलग आ. जेको पढ़ी रहियो आहे उन जे लाइ नंबर एग्जाम्स में टॉप करण उन जे लाइ कामयाबी आहे. हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे, हिकिड़ो गोल आहे, हिकिड़ो टारगेट आहे त मूंखे लाइफ में छा करणो आहे. उन हिसाब सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एतिरे क़दुरु हिकिड़ो साहबियो जंग में शहीद थियण वारो आहे. जख्म लगा है, तीर लगा है, ऐं ओॾीमहिल शहीद थियण खां पहले कलमो तो भरे चए थो मूंखे अलाह जो कसम आहे मां कामयाब थी वियुसि. कंहिंजे लाइ शहादत कामयाबी आहे. हर कंहिंजे लाइ यानी सक्सेस जी जेका डेफिनेशन आहे उहा छा आहे? अलॻि अलॻि आहे, मुख़्तलिफ़ आहे. उहा उन जी लेवल जे हिसाब सां आहे. हाणे छो जो हिते ज़्यादातर स्कूल में केरु केरु थो पढ़े? मैट्रिक ताईं. अच्छा. इंटर में फर्स्ट ईयर इंटर. अच्छा. यूनिवर्सिटी में माना सभई लेवल हिते आहे. मैट्रिक इंटर यूनिवर्सिटी लेवल ते ज़बरदस्त. तो गोल सेटिंग अगर ॾिठो वञे त हिकिड़ो जनरल टॉपिक आहे. इनखे स्पेसिफिक कंदासीं असां इनखे अॻिते हली करे. त हाणे गोल सेटिंग खां मां तव्हांखे हिकिड़ो हिते कुझु शयूं ॿुधाईंदुसि त माण्हू छा कंदा आहिनि? गोल सेटिंग कंदा आहिनि. गोल सेटिंग में आसान लफ़्ज़ में अगरि मां तव्हांखे चवां त पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु जॾहिं चूज़ कंदा आहिनि त उहे कुझु मिस्टेक्स कंदा आहिनि, ग़लतियूं कंदा आहिनि. हाणे हिते छा लिखियलु आहे? 5 मिस्टेक टू अवॉइड व्हेन सेटिंग गोल्स. माण्हू कुझु ग़लतियूं कंदा आहिनि. छो थो ॿुधाईंदे इहो मां 5 शयूं ॿुधायां तव्हांखे. इन खां बाद में हिकिड़ी शइ अचणी आहे उहो इन जे करे उहो ॿुधाईंदुसि तव्हांखे. उन जो जवाबु एंड में मिलंदो इन्हनि 5 स्लाइडुनि खां पोइ. त जेके माण्हू ग़लतियूं कंदा आहिनि छा कंदा आहिनि जॾहिं पंहिंजी लाइफ में गोल सेटिंग कंदा आहिनि. हाणे हिते सभई वेठा आहियूं असां. कंहिंजे न कंहिंजे दिमाग़ में का थॉट हलंदी हूंदी, का सोच हलंदी हूंदी. ईअं आहे न. का कंहिंजे को पढ़ाई जे मुतलिक़ सोचींदो हूंदो. अॼु तव्हां हिते वेठा तव्हां सोचींदा हूंदो हिन सेक्शन मां कुझु न कुझु असांखे सिखण जे लाइ मिलंदो. मुंहिंजो जीअं मां टॉपिक ॿुधायो गोल सेटिंग जे हवाले सां. गोल सेटिंग छा आहे? बाबा पंहिंजी लाइफ खे प्लान करे अॻिते हलणु ताकि असां कामयाब थियूं. हर पंहिंजो पंहिंजो फील्ड में कामयाब थो. को इंजीनियरिंग करण थो चाहे, को फोर्स में वञण थो चाहे, को डॉक्टर थियण थो चाहे, को इंजीनियर थियण थो चाहे, को IT एक्सपर्ट थियण थो चाहे. हर को यानी पंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख्वाब, हिकिड़ो ड्रीम उन जे में आहे त मूंखे इहो ड्रीम छा करणो आहे? अचीव करणो आहे. इहे थॉट्स हर कंहिंजे ज़हन में हलनि पिए था. ईअं आहे थॉट्स हलनि पिए था. पाणी ॾिठो अथव? पानी जी का लिक्विड शक्ल, पानी लिक्विड में आहे. उन जी का पंहिंजी ख़ासि शक्ल आहे पाणी जी कान्हे. पानी के गिलास में विझंदो छा जी शेप ॾींदो? गिलास जो. जग में विझंदोसि जग में. से कूलर में विझंदो कूलर में. मटके में विझंदोसि कहिड़ी शक्ल थी वेंदी? मटके में. ठीक अहिड़ी तरह सां असां जूं जेके सोचूं आहिनि जंहिंजे मुतलिक़ सोचूं था ख़्वाब जे मुतलिक़, जेसि ताईं उन्हनि खे को शेप न ॾींदो तेसि ताईं उहा तव्हांजे साम्हूं ज़ाहिर न थींदी. इते बीठा आहियूं. हे जेका बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग घणा दफ़ा ठही हूंदी? एनीवन? घणा दफ़ा ठही आहे बिल्डिंग? हे बिल्डिंग जे में बीठा घणा दफ़ा? हिकिड़ो दफ़ो. घणा दफ़ा? पक मां चवां हिकिड़ो दफ़ो न, हे 2 दफ़ा ठही आहे. पहिरियां कंहिंजे दिमाग़ में ठही आहे, पोइ नक्शे ते आई आहे, पोइ कारीगरनि खे ठाहियो आहे. ये हर कंहिंजो प्रोसेस आहे न. मां तो चवां हिते अगरि बीठा आहियूं इन कमरे में आहियूं, मिसाल तौर हिते जेके बि शयूं आहिनि उहे जेके हिते मौजूद आहिनि उहे 2 दफ़ा ठहियूं आहिनि. पहिरियां कंहिंजे दिमाग़ में ठहियूं हूंदियूं, उन खां बाद में उहे क्रिएट थियूं आहिनि. चाहे हे मूं वटि लेज़र आहे, हिनखे छा चइबो आहे? मूंखे नालो
फ्लिकर सॉरी कई दफ़ा प्रोग्राम में सर खणी ईंदो इनखे चवंदा बाबा हो ॾिजा रिमोट कंट्रोल जी रिमोट हूंदो आहे न इनखे फ्लिकर चइबो आहे त हाणे कई शयूं आहिनि मोबाइल आहे या कंहिंजी इन्वेंशन आहे बोर्ड आहे हे तव्हांजे साम्हूं प्रोजेक्टर आहे इहो कंहिं न कंहिं सोचियो हूंदो उन्हनि सोचियो आहे तॾहिं ई ईजाद थिया आहिनि त हाणे मां तव्हां खां थो पुछां तव्हां बि पंहिंजी लाइफ में छा कुझु सोचियो आहे त मूंखे कुझु बणिजणो आहे मां वाटर जी मिसाल ॾिनी पाणी आहे पाणी जी पंहिंजी का शक्ल जेसिताईं हुनखे शेप में न विझंदासीं तेसिताईं हुनजो को शेप न ठहंदो त छा नंबर 1 छा आहे लिखियल तव्हांजो विजन आहे या विजन खां सवाइ कॾहिं बि तव्हांजो को मक़सद को टारगेट को गोल छो जो मां तव्हांखे ॿुधायां जंहिं शख़्स जी लाइफ में को गोल न आहे को टारगेट न आहे उहो कॾहिं बि पंहिंजी लाइफ में भली केॾी बि गोल सेटिंग करे बट उनजी गोल सेटिंग जेका आहे न उहा नाकाम वेंदी माण्हू इहे ग़लती कंदा आहिनि छा कंदा आहिनि उनजे ज़हन में को ख़ाको ई न हूंदो आहे को ख़्वाब ई न आयो हूंदो त असांखे लाइफ में करिणो छा आहे असांजी लाइफ में करिणो छा आहे हाणे इहो जेको गोल आहे मक़सद आहे इन जी मां थोरी अगरि वज़ाहत कयां त इन सां थींदो छा गोल सेट करण सां हिकिड़ी माला देवा जी कहाणी ठहियल आहे अल्लाह साईं जे बारे में ईअं चवंदा आहिनि कि मां पढ़ियो किताब में शायदि हुन में हिकिड़ी कहाणी ठहियल आहे ईअं करे ॿुधाए अल्लाह साईं जॾहिं इंसान खे पैदा कयो न अल्लाह साईं उन इंसान जो हिकिड़ो मक़सदु आहे जेको लाइफ गोल आहे जंहिंखे चइजे पैशन आहे जंहिंजो हुन विजन आहे अल्लाह साईं सोचियो त हिनखे किथे मां रखां त फ़रिश्तनि मशवरो ॾिनो से आसमान अचे न उहो आसमाननि ते पहुची वेंदो रॉकेट जे ज़रिए अचे सत ज़मीन जे हेठि रखो अचे न हे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं खानूं छा चइबो आहे ईजाद कंदो उन में वेंदो ऐं तेल जा वॾा वॾा खान ज़मीन मां कढंदो हिते बि अचे दरियाउनि में रखे जो समुंड में अचे न स्पेस जे ज़रिए दरियाउनि में वेंदो हलियो या स्पेसशिप हूंदी आहे उन जे ज़रिए अचे पहाड़नि ते रखो अचे न उते पियो पहाड़नि जे सिर्फ़ु केतु ताईं पहुची वेंदो अच्छा वो किथे रखिजेसि अल्लाह साईं वो इंसान जे अंदरि मक़सदु रखे छॾियो ऐं उन जे लाइ वो इन जे लाइ रखियो ताकी उनखे ख़बर पवे त मूंखे अल्लाह साईं छो पैदा कयो आहे उहो पाण ॻोल्हे पंहिंजे अंदरि जाती पाए भिटाई सरकार जे लाइ नाए नैण निहार तो में तेरो दोस्त जो वो मक़सद वो पैशन तव्हांजे अंदरि आहे इक़बाल इनखे चए थो अपने मन में डूब कर पा जा सुरागे ज़िंदगी वो सब कुछ पाण वटि रखियल आहे बस छा आहे उनखे झाती पाइणी आहे त उहो तव्हांजो मक़सद हयात थी सघे थो उन खां बाद में मूंखे ॿुधायो का बि अहिड़ी गेम अवर न हुजनि या फिसाद फुटबॉल आहे फुटबॉल में गोल वारो न हुजे माण्हू ॿिया कंहिं खेॾंदा स्कोर बोर्ड न हुजे इहो गोल वारी जॻह न हुजे खेॾंदा तव्हां ईअं खेॾंदो छा लिखियल आहे सेटिंग अनरियलिस्टिक गोल्स माण्हू ग़लती कंदा आहिनि गोल ठाहींदे छा कंदा आहिनि सोचींदा न आहिनि त मूंखे लाइफ में करिणो छा आहे इहा ग़लती कंदा आहिनि नंबर 2 पहिरियों विजन ॿियो छा गोल जेके सेट कयो उहे रियलिस्टिक हुजनि मिसाल आहे तव्हां स्टूडेंट आहियो न मेडिकल में केरु वञणु चाहींदो मेडिकल में तव्हां अच्छा हिकिड़ो हे तो मेडिकल में वञणु चाहे थो लेकिन हिन जेका इंटर आहे आर्ट्स में कया मेडिकल में वञी सघे थो तव्हां खां त वञी सघे थो छो मेडिकल जे लाइ इंटर छा में करणु ज़रूरी आहे मेडिकल में करणु ज़रूरी आहे हिकिड़ो छोकिरो आहे उहो चए मां पायलट थींदुसि लेकिन हुनजी नज़र घटि आहे पायलट थींदो छो जो उन नज़र जे लाइ हिकिड़ो शख़्स आहे त मां साबित थियणु थो चाहियां ऐं हिकिड़े ॾींहुं बि लिखियो कोन अथसि राइटिंग कान कई अथसि छा उहो साबित थी सघंदो न सो ठीक अहिड़ी तरह सां जॾहिं तव्हां पंहिंजा गोल ठाहियो त रियलिस्टिक हुजनि उहे जेके तव्हां हासिल करे सघो जंहिं ते पहुची सघो उहे रियलिस्टिक कीअं हुजनि मिसाल ई तव्हां उहा सम्झाए हे जेका फुटबॉल आहे फुटबॉल खेॾण जो लाइ हिकिड़ो गोल आहे ख़बर आहे बाबा गोल थींदा ऐं एतिरे गोल करण खां बाद में असां जी गेम ख़तम थी वेंदी हाणे T20 हले पई न 3 ॾींहं हली हिननि जी न्यूज़ीलैंड जी पाकिस्तान न्यूज़ीलैंड न कहिड़ी टीम आयल आहे पाकिस्तान वेस्ट इंडीज़ आयल आहे त पाकिस्तान घणी मैचूं खटियूं आहिनि ट्राई खटियूं आहिनि न T20 खटियूं आहिनि न त हाणे उन्हनि में T20 में घणा ओवर हुया उहे चवंदा न ओवर के छॾियो बसि ईअं ई खेॾूं पिया यको केॾा मज़ो अचे हा का ॾिसण वारनि खे मज़ो कोन ईंदो आहे खिलाड़ी के मज़ो तॾहिं ईंदो आहे ख़बर हूंदी अथसि त जॾहिं असांखे ख़बर आहे 20 ओवर आहिनि 20 में चेस करिणो आहे त उन्हनि जी एनर्जी छा थी वेंदी आहे डबल थी वेंदी आहे ट्रिपल थी वेंदी आहे उन्हनि जी एनर्जी तेज़ थी वेंदी आहे
त ठीक अहिड़ी तरह तहां जेॾीमहिल गोल ठाहियो पंहिंजी लाइफ जो त तव्हांखे ख़बर हुजे जेको कुझु करणु चाहियो हुनजी 2 मिसालूं मां ॾिनियूं। हिकिड़ी साइंस वारी मिसाल ॾिनी ऐं ॿी मां तव्हांखे ॾिनी सहाफ़ी वारी, उन सां गॾो गॾु ॿी कहिड़ी मिसाल ॾिनी मां तव्हांखे पायलट वारी ॾिनी। त उहे गोल रखो जेके तव्हां हासिल करे सघो, जेके तव्हां हासिल जेके बाक़ाइदे दिमाग़ खे लॻल हिट थियनि था आयारी अचीव करे सघूं था। मिसाल ॾियां हिते तव्हांखे हाणे तव्हां मंझां कंहिंजो पीउ चाहे थो त मुंहिंजी धीउ आहे उहा डॉक्टर थिए, इहो कंहिंजो ख्वाबु आहे? उनजे फादर जो। पूरो केरु कंदो? छोकिरी। हाणे छा उहा छोकिरी पूरो करे सघंदी? न। छो जी इहा हिकिड़ी विश आहे उनजे वालिद जी, इहा उनजे वालिद जी हिकिड़ो ख्वाबु आहे, बट इख्तियार कंहिंखे आहे? उन छोकिरीअ खे आहे। जेकॾहिं उन में वो पोटेंशियल उहा वञणु चाहे थी, मिसाल तौरु इंग्लिश में CSS करणु चाहे ऐं तव्हां उन खां मेडिकल कराईंदो, थी सघे थो? नथो थी सघे। छो जो उहा उन फील्ड जे लाइ सुइटेबल ई न आहे, उहा उन फील्ड में वञी ई नथी सघे। छो जो हो उनजो शौक़ु इहो आहे। हिकिड़ो छोकिरो आहे एक्सपर्ट आहे IT में ऐं उन खां तव्हां इंजीनियरिंग करायोसि, कंदो? न कंदो। छो जो उनजी तबियत ई कान थी लॻे। मिसाल ॾियां तव्हांखे त ॾिसो हाणे दुनिया में महिनत वारा माण्हू केतिरा आहिनि, महिनत मज़ूर करे पिए थो, करे पिए थो न। हाणे हिकिड़ी कंपनी आहे, हिकिड़ी कंपनी में हिकिड़ो अहिड़ो मुलाज़िम आहे जंहिंजी तनख़्वाह आहे 20,000, लेकिन उन ई कंपनीअ में हिकिड़ो अहिड़ो मुलाज़िम आहे जंहिंजी तनख़्वाह आहे 1.5 लख। ॿिन्हिनि में छा फ़र्क़ु आहे? 8 कलाक हो कमु थो करे, 8 कलाक हुनखे 8 कलाकनि जा 20,000 था मिलनि ऐं हुनखे 8 कलाकनि जो 1.5 लख थो मिले। छा फ़र्क़ु आहे? केरु ॿुधाईंदो? नॉलेज जो, एक्सपीरियंस जो। उनजी उहा जेका नॉलेज आहे उहा 1.5 लख वारी आहे, हुनजी नॉलेज 20,000 वारी आहे। त ठीक अहिड़ी तरह सां जॾहिं पंहिंजा गोल सेट कयो त अहिड़ा हुजनि जेके तव्हां अचीव करे सघो, रियलिस्टिक हुजनि। उन खां बाद में कॾहिं बि गोल सेट करण में इहा ग़लती न कजो, मिसिंग आउट अ स्ट्रॉन्ग वे। हाणे मिसाल तौरु मूंखां पुछो त मां जो जेको वाया उहो छा आहे, मां ट्रेनिंग छो पियो थो करायां? मूंसां हिकिड़ो वाक़ियो थियो, उहो वाक़ियो इहो थियो मुंहिंजी कंहिं मदद कई त तव्हां अॻिते पढ़ो। उहो मुंहिंजो टीचर हुयो, त उतां उहो मां इंस्पायर थियोसि। उन खां मां पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू कई, मां पंहिंजी पढ़ाई मुकमल कई। मुंहिंजे दिलि में वियो यार जीअं मूंखे इहा रहनुमाई मिली, गाइडेंस मिली, मां बि ॿियनि खे ईअं गाइड कयां। इहो मुंहिंजो वाई क्लियर आहे त मूंखे ॿियनि खे बि रहनुमाई ॾियणी आहे, ॿियनि खे बि मदद ॾियणी आहे ताकी उहे बि पंहिंजा गोल अचीव करे सघनि। अब्दुल सत्तार दी जो वाय छा हुयो? इंसानियत जी मदद करण, इंसानियत जी खिदमत करण। उन जो वाय क्लियर आहे। हाणे तव्हां पाण खां पुछो त कॾहिं बि जेको गोल सेट कयो त तव्हांजो वाय क्लियर हुजणु खपे। जेको मां हे कमु करे रहियो आहियां, करे रही आहियां, मां छो करे रहियो आहियां, इन जो मक़सदु छा आहे, आख़िर इन जो नतीजो छा निकिरंदो? तव्हांजो वाय क्लियर हुजे। इते जेका तव्हांखे तइलीम ॾिनी थी वञे IT सां रिलेटेड ऐं इंग्लिश सां रिलेटेड, छो थी ॾिनी वञे? ताकि तव्हां IT में एक्सपर्ट थियो, ताकि तव्हां इंग्लिश लैंग्वेज में एक्सपर्ट थियो। इन जे लाइ तव्हां पंहिंजी स्किल खे हिते डेवलप करण आया हो। उहा स्किल छा कंदी? अॻिते तव्हांजे कैरियर में, तव्हांजी फील्ड में, तव्हांजी लाइफ में तव्हांखे मदद ॾींदी। इन जे लाइ हिते छो ईंदा आहियो सेंटर ते? सेंटर में अचण जो मक़सदु छा आहे? ताकि इहे स्किल्स तव्हां छा कयो, हासिल करे सघो। ये IT जी स्किल्स जेके आहिनि ऐं इंग्लिश लैंग्वेज जूं स्किल्स आहिनि, उहे छा कंदियूं? तव्हांखे मदद ॾींदियूं। त ठीक अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजो वाय क्लियर रखो। अगरि हिते मां तव्हां खां पुछां त तव्हां जेको कुझु सोचो आहे त मूंखे डॉक्टर थियणो आहे, छा तव्हां कंहिंजे करे डॉक्टर पैदा थियो या कंहिंजे चवण ते था थियो या तव्हां पाण पैदा कयो? जिन ॼण पंहिंजी फील्ड्स खे पाण चूज़ कयो आहे उहे केरु केरु जी? छा चूज़ कयो आहे तव्हां? CSS पाण चूज़ कयो आहे। फोर्स कंहिं न कयो आहे तव्हांखे? तव्हां मेडिकल तव्हां पाण चूज़ कयो आहे, कंहिं फोर्स न कयो आहे। अच्छा, तव्हां मुंहिंजा छा कयो अथव चूज़? DIT। पढ़ो छा पिया था स्कूल में? कंप्यूटर था सीखो। अच्छा, न स्कूल में छा था पढ़ो? मैट्रिक इंटर में छा था पढ़ो? इंटर में आयो। छा में आर्ट्स पढ़ी छॾी अथव? अॻिते कोन था पढ़ो? छो? हलो ठीक है, ठीक है, ठीक है।
ॻाल्हि समझ में आई पंहिंजो वाई क्लियर रखो इन ते बुक बि अथव वाई साइमन सिनिक जी बुक अथव पंहिंजो वाई ॻोल्हियो पंहिंजी लाइफ जो वाई ॻोल्हियो मां हे जेको कुझु करे रहियो आहियां छो करे रहियो आहियां नेक्स्ट छा आहे not having an action plan. विजन न हुजे तव्हांजो गोल न हुजे टारगेट न हुजे उन खां बाद में तव्हांखे ख़बर हुजे वरी उनखे रियलिस्टिक न हुजे उन खां बाद में जेको चोथों गोल हुयो हीअं ॾिसी आयासीं वाइब क्लियर न हुजे ऐं प्लान बि तव्हां वटि न हुजे छा उहो कमु कंदो हिकिड़ा माण्हू अथव ख़्वाब ॾिसण वारा उहे ॾिसंदा आहिनि टारगेट सेट कंदा आहिनि हिकिड़ा हूंदा अथव सिर्फ़ु सोचींदा रहंदा आहिनि थिंक कंदा आहिनि ॿिया डूअर हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि पंहिंजनि प्लान्स खे करे ॾेखारींदा आहिनि पंहिंजनि प्लान्स खे करे ॾेखारींदा आहिनि उहे केरु हूंदा आहिनि जेके हे ग़लती कंदा आहिनि माण्हू इहे जेके लास्ट आहे हाणे अचण वारी उहा छा आहे लास्ट उहा लास्ट उहे एक्शन न वठंदा आहिनि एक्टिंग न कंदा आहिनि एक्ट न कंदा आहिनि अमल न कंदा आहिनि सभु कुझु कंदा प्लान बि कंदा सोचींदा मां ही कयां लेकिन उहे एक्शन न आहिनि वठंदा हाणे इहे जेके 5 ग़लतियूं तव्हांखे ॿुधायो हुयो इहे छा हुयो शुरू में मां तव्हांखे ॿुधायो हुयो त कॾहिं बि गोल सेट कयो त इन्हनि 5 शयुनि जो ध्यानु रखो उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि उहे 5 शयूं इहे आहिनि नंबर 1 विजन क्लियर रखो पंहिंजो गोल जो को मक़सदु हुजे को टारगेट हुजे नंबर 2 तव्हांजा रियलिस्टिक गोल्स हुजनि नंबर 3 तव्हां छा वाई क्लियर हुजे नंबर 4 तव्हां जेको बि विजन रखियो आहे गोल सेटिंग कयो था उन जा एक्शन प्लान ज़रूर तयारु कयो एक्शन प्लान जे लाइ अमल ज़रूरी आहे हाणे हार्वर्ड जी रिसर्च आहे हार्वर्ड वारनि रिसर्च कई उहा रिसर्च थी ॿुधाए तव्हांजे साम्हूं आहे दुनिया में 83% अहिड़ा माण्हू अथव जेके गोल ठाहींदा ई न आहिनि हार्वर्ड जी रिसर्च अथव दुनिया में 83% माण्हू अहिड़ा आहिनि जेके गोल ठाहींदा कोन आहिनि 14% उहे आहिनि जंहिंजे दिमाग़ में गोल हूंदो आहे गोल सेटिंग हूंदी आहे बट 3% उहे आहिनि जेके पंहिंजा गोल लिखंदा आहिनि हाणे इन जे मथां रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे जेके 83% आहिनि ऐं 14% जंहिंजे दिमाग़ में गोल आहे त उहे घणा परसेंट सक्सेसफुल आहिनि 83% खां 10 टाइम ऐं जेके 3% आहिनि जेके गोल लिखंदा आहिनि 30 टाइम्स या हार्वर्ड जी रिसर्च अथव या तव्हांखे मिली वेंदी बिज़नेस रिसर्च अथव तव्हां गूगल सर्च कंदो हार्वर्ड जी रिसर्च तव्हांखे उन जी रिज़ल्ट अथव हाणे एॾो फ़र्क़ु आहे मां तव्हां छा तव्हां अॼु ॾींहुं ते पंहिंजे ख़्वाबनि जे बारे में डायरी में लिखियो आहे पंहिंजे गोल जे बारे में लिखियो आहे कंहिं लिखियो आहे एनीवन मां कुझु ख़्वाब लिखिया मां मास्टर्स कंदुसि मांखे यकीन हो त मां मास्टर असां साईं वांगुरु मां तव्हां मां ABC 6 क्लास में सिखी तमामु ABC ऐं थोरो घणो उर्दू ऐं सिंधी लिखण मां पेंटिंग कई मुंहिंजो उस्ताद हो मरहूम उस्ताद असलम खानज़ाद हो कंहिं ॾिठो हुजे या बेटे पेंटर हूंदो हो ॿियो उस्ताद फरीद बि आहे ॿिया बि उस्ताद हुया मुंहिंजो उहो पहिरियों उस्ताद हुयो त उन में पेंटिंग से लिखण पढ़ण थोरो घणो पेंटिंग जे ज़रिए मूं सिखियो इहो 8वीं क्लास में मां पेंटिंग शुरू कई त हे उन्हनि जा गोल अथव जेके लिखंदा आहिनि पंहिंजनि गोल्स खे पंहिंजनि ख़्वाबनि खे जेकॾहिं तव्हां नथा लिखो त तव्हांजे लाइ हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे पढ़ण में अचे थो कुझु नथो अचे इहा एक्टिविटी तव्हांजे लाइ अची वेंदो केरु हिनखे पढ़ींदा हाणे 18 माण्हू आहिनि ॿुधो कहाणी हे 18 माण्हू आहिनि जहाज़ में सफ़र पिया कनि जहाज़ में अचानक ख़राबी थी वई आहे ठीकु आहे अचानक खराबी थी वई आहे त इन जहाज में कुल पैराशूट 5 पयूं आहिनि घणियूं 5 पैराशूट आहिनि हाणे तव्हांजे लाइ चॉइस इहा आहे त इन्हनि 18 मां कहिड़नि 5 खे बचाईंदो पंहिंजे वटि कापियूं अथव त नोट कयो ऐं पढ़ो ऐं नोट करे ॿुधायो त छो बचाईंदो या मुख़्तसिर 2 खां 3 मिंटनि जी एक्टिविटी आहे सभिनी लाइ जल्दी कयो इनखे जेकॾहिं पेज कंहिं वटि न आहिनि ते पिया आहिनि पेज कंहिंखे खपे पहिरियों आहे 35 years old female has 3 children at home single mom and artist आहे पहिरीं woman जंहिंसां 3 ॿार गॾु आहिनि घर में अथसि उहे एंड सेकेंड आहे 12 सालनि जो छोकिरो आहे straight student wants to be a police officer high 10
अलग ए स्टूडेंट आहे जो आहे 12 सालन जो जेको पुलिस ऑफिसर थियण चाहे तो। थर्ड आहे 18 सालन जो छोकरो आहे स्टडिंग इंजीनियरिंग पार्ट टाइम कॉमेडियन। हाँ सो थर्ड जो आहे वो 18 सालन जो छोकरो आहे इंजीनियरिंग जो करे ऐं पार्ट टाइम कॉमेडियन जी जॉब भी कंदो आहे। फोर्थ आहे 21 सालन जो छोकरो आहे व्हील चेयर यूजर आहे यानी व्हील चेयर ते हूंदो आहे। एंड फिफ्थ आहे 15 सालन जी छोकरी आहे हाई स्कूल जी स्टूडेंट आहे एंड साइंस में तमाम सुठी आहे। सिक्स्थ आहे 14 ईयर छोकरो आहे हाई स्कूल जो ड्रॉप आउट थियल अथसि छॾे चुको आहे। एंड सेवेंथ आहे 30 ईयर ओल्ड फीमेल जेकी नर्स आहे। 8 आहे 25 ईयर ओल्ड फीमेल ब्यूटीफुल एंड फैशन मॉडल फैशन डिजाइनर आहे। 9th आहे 13 ईयर ओल्ड मेल एंड आर्मी सोल्जर मिसिंग वन आर्म एंड सिंगल। आई थिंक एज हिन जी वधीक आहे मूंखे नज़र न पियो अचे। सो मेल आहे जेको आर्मी सोल्जर रही चुको आहे हिकु ॿांह हुन जी न आहे एंड सिंगल आहे। एंड 10th आहे हिननि में त 70 साल जो जेको आहे उहा औरत आहे रिटायर्ड लॉयर एंड जज थी चुकी आहे। 42 सालन जी फीमेल आहे डॉक्टर बाय प्रोफेशन आहे एंड डिप्रेशन खां जेको आहे उहा डिप्रेशन जी मरीज़ आहे। 12th आहे 15 ईयर ओल्ड मेल डेंटिस्ट आहे एंड लीडर ऑफ बॉय स्कॉट ग्रुप। एंड 14 आहे 14 सालन जो बॉय आहे फुटबॉल प्लेयर आहे। 15 आहे 30 सालन जो छोकरो आहे एक्टर यूज़ेस ड्रग यूज़ कंदो आहे एंड एक्टर आहे ड्रग एडिक्टेड आहे। एंड 16 आहे 38 ओल्ड मेल पायलट ऑफ द प्लेन हेज फ्लू। ओके 17 आहे 17 ईयर ओल्ड फीमेल सिंगर आहे एंड डांसर आहे। एंड लास्ट आहे तव्हांजो 18 82 साल जी जेके 82 साल जो पोड़ो आहे इंडियन आहे एंड इंग्लिश जेको आहे उहो नथो ॻाल्हाए सघे। तव्हां 3 मिंट टाइम थोरो आहे हाणे इन मां पंजनि खे कहिड़नि खे बचाईंदा तव्हां पैराशूट 5 आहिनि माण्हू अरिड़हं आहिनि कहिड़नि खे बचाईंदव तव्हां वटि कुल 3 मिंट आहिनि हरी अप डिसाइड कयो ऐं छो बचाईंदव मुख़्तसिर। जब इन एक्टिविटी करण जो मकसद इहो त ॾिसां त वाकई कंहिंजे माइंड में एतिरो पावर आहे त हिकु डिसीजन मेकिंग जी जेका एबिलिटी आहे तव्हांजी स्किल आहे उहा डेवलप थींदी इन सां। ऐं ॿियो इन सां गॾु वाकई तव्हांजे दिलि में कुझु आहे यार का बि सिचुएशन लाइफ जी अची थी वञे बुरी सिचुएशन त मां उनखे कीअं मैनेज करे सघां था गोल सेटिंग करे। इन जो मकसद जेको हुयो हे सिर्फ़ जहाज में जेके पैसेंजर आहिनि इहे गोया के तव्हांजे आसपास में मामला थी रहिया आहिनि ज़िंदगीअ में बुरा मामला थी आहिनि। हाणे तव्हांखे इन मां चूज़ करिणो आहे त मूंखे कहिड़नि खे पंजनि खे चूज़ करिणो आहे उहे तव्हांजे लाइफ जा गोल्स आहिनि तव्हांजे लाइफ जा टारगेट्स आहिनि। इहे जेके गोल्स टारगेट्स छा कंदा आहिनि उन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिकु खे ॾिसण में अचे पियो थो हिकु थी करे एक्सपीरियंस करणु चाहे त 10 सेकंड जे लाइ केरु हिन खे सिर्फ़ निहारे पोइ गौर सां ॾिसो साइड में तव्हांखे पर्पल कलर जा निशान नज़र अचनि था। हाणे गौर नथा नज़र अचनि था केरु वेझो कंहिंखे नज़र नथो अचे साम्हूं बीह करे हिनखे एक्सपीरियंस करे 10 या 15 सेकंड सिर्फ़ प्लस जे निशान खे तव्हां गौर सां ॾिसो इहो तजुर्बो करे ॾिसो छा थो थिए ॿुधाइजो मूंखे। स्किप था थी वञनि वेरी गुड हिकिड़ो रिज़ल्ट बि एॾा स्किप थियनि था वेरी गुड स्किप तव्हां वञा थियनि था कोन था थियनि। इन जो मोरल आहे when you focus on your goal you lose your problem when you focus on problem you lose your goal। जॾहिं तव्हां पंहिंजे गोल ते फोकस कंदो पंहिंजे टारगेट ते फोकस कंदो त छा थींदो प्रॉब्लम छा आहिनि सोसाइटी जा प्रॉब्लम गुर्बत घर जा मसला घर जूं परेशानियूं कैरियर में ऑब्स्टिकल्स परेशानियूं तव्हां अॻिते न वधी सघंदो फीस न हूंदी हे मसला हो मसला लेकिन तव्हांजो गोल वाज़े आहे तव्हांजो टारगेट वाज़े आहे त पोइ इहे ऑटोमेटिक जेके साइड में प्रॉब्लम्स आहिनि इहे ख़तम थी वेंदा जॾहिं तव्हां पंहिंजे गोल ते फोकस रहंदव। जेकॾहिं गोल खे छॾे करे हेॾे तव्हां प्रॉब्लम्स में नज़र विझंदव तव्हांखे रुॻा प्रॉब्लम्स ई प्रॉब्लम्स नज़र ईंदा। त कोशिशि कयो पंहिंजे गोल खे फोकस में रखंदे तव्हां अॻिते वधंदा वेंदव पोइ प्रॉब्लम्स तव्हांखे कुझु बि नथा करे सघनि तव्हांखे डिस्टर्ब न कंदा। हाणे मुख़्तसिर तव्हांखे इते टास्क ॾींदो
चयोसि उहो कंदा वञो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां 3 सेकंड हूंदा टाइम थोरो आहे सिर्फ़ु छो जो मूंखां बाद में सर अज़ीमा सर साजिद जो पियो आहे तो हाणे छा लिखियलु आहे यस केरु पढ़ंदो बिज़नेस ऐं कैरियर जे हवाले सां छा तव्हां गोल ठाहिया आहिनि मां 4 पहलू तव्हांजे साम्हूं रखो 4-5 पहलू त कहिड़नि फील्ड्स में तव्हां गोल ठाहे सघो था गोल जो मतिलबु छा आहे त यार इहो सिलेक्ट करे मूंखे पंहिंजे कैरियर त वाक़ई तव्हांजो इहो कुझु इहो एरिया आहे उहो वाक़ई या बिज़नेस आहे या पोइ कैरियर आहे तव्हांजो त छा तव्हां पंहिंजे बिज़नेस जे हवाले सां के गोल ठाहिया जे नया न ठाहिया त हींअर जो हींअर तव्हां 3 सेकंड लिखी ॾेखारियो 3 गोल लिखी ॾेखारियो बिज़नेस या कैरियर जे हवाले सां मां इहे पंहिंजी 2 या 3 या 1 साल में इहे अचीव कंदुसि लिखो जल्दी लिखंदा हलो नोट कंदा हलो कम से कम इहो सवाल ई नोट कयो पोइ घर वञी कजो इहो सवाल ई नोट कयो यार इहो गोल थी सघनि था इन पहलू जा गोल थी सघनि था सवाल ई नोट कंदा हलो तो सुकून सां भली तव्हां कजो इते कयो बहितर आहे नथा कयो पोइ घर वञी ज़रूरु कजो यार इहे गोल ठाहिणा घुरिजनि छो जो बिज़नेस ऐं कैरियर तव्हांजी ज़िंदगी जा इहे अहिड़ा शोभा हूंदा आहिनि जेके सॼी उमिरि तव्हांखे हिनखे खणी हलणो हूंदो आहे You have 30 seconds. Hurry up. जे नथा लिखो सिर्फ सवाल खे नोट करे छॾियो 30 सेकंड से के समय न पूछी है हल ठीक आहे हिन जे ठीक है नोट कयो बस सवाल पोइ हिनखे पंहिंजे मुंहुं सुकून सां तव्हां लिखी सघो था गोल्स खे त उहो मां सिर्फ़ु पहलू थो तव्हांखे ॾेखारियां त कहिड़नि शोबनि में तव्हां पंहिंजा गोल सेट करे उन्हनि ते कमु करे सघो था कंहिं लिखिया जी कंहिं लिखिया आहिनि तव्हां लिखिया आहिनि ॿुधायो सर मां यार बीएस इंग्लिश पियो कयां ज़बरदस्त में त उन पहिरियों मुंहिंजो गोल आहे त ग्रेजुएटेड कयां बेहतरीन हा ठीक आहे ज़बरदस्त हुन खां बाद मुंहिंजो गोल इहो आहे त मां सीएसएस लाइ अप्लाई कंदो जी बेहतरीन तमाम बेहतरीन वेरी गुड ऐं टियों लिखजो घर वञी सुकून सां सही आहे नेक्स्ट आहे छा लिखियल आहे केरु पढ़ंदो what are your 3 most important financial goals right now जी पैसो आहे पैसो हलाए थो सॼी दुनिया खे उन जे मुतालिक़ तव्हांजा छा गोल्स आहिनि जेको लिखी छॾियो पोइ ॿुधाए तव्हां लाइ सिर्फ़ु 3 सेकंड आहिनि नोट कंदा हलो सवाल ई नोट कंदा हलो फाइनेंशियल गोल पैसे जे हवाले सां तव्हां छा सोचो आहे लिखी छॾियो सर पैसे जे हवाले सां पैसो आपे जो पैसो न हुजे पंहिंजो हुजे अपनी गोट नशा थी वई नेक्स्ट हलो जी चाहे फैमिली रिलेशनशिप में तव्हांजा दोस्त तव्हांजा फ्रेंड्स तव्हांजा सर्कल में जेके कोलीग अची था वञनि चाहे ऑफिस में किथे बि सभु कुझु अची था वञनि इन्हनि जा गोल्स हुजणु खपनि लाज़मी आहे ज़िंदगी में फैमिली जे लाइ टाइम हुजे तव्हां वटि तव्हांजे दोस्तनि जे लाइ टाइम हुजे इहे ज़रूरी आहिनि लाइफ जो अहम जुज़्व आहिनि अहम हिसो आहिनि छो जो सिंधी में चइबो आहे न शादी आहे मरणो आहे करणो आहे इन्हनि में बि ज़रूरी वञणु घुरिजे इहे ज़िंदगीअ जा अहम पहलू आहिनि इन जे मुतालिक़ तव्हांखे 3 गोल तव्हांजी ज़िंदगी में ज़रूर हुजणु खपनि लास्ट आहे छा आहे what are your 3 most important health and fitness goals right now सिंधी में चइबो आहे जान है तो जहान है ये छो चयो वेंदो आहे ये छा में चयो वेंदो आहे जान आहे हेल्थ इज छो चयो वेंदो आहे हेल्थ खां सवाइ इंसान कुझु नथो करे जेकॾहिं ज़िंदगी में हेल्थ न हुजे तव्हां न को कमु करे सघंदो तव्हां केतिरो पैसो छा कंदो हेल्थ न हुजे कुझु कंदो कुछ न कंदो तव्हांजी हेल्थ लाज़मी आहे ऐं ज़रूरु इन जे मुतालिक़ ज़रूरु सोचो एज को अॼुकल्ह जो दौर हले पियो थो न इहे अॻु में इहे बीमारियूं कोन हुयूं डिप्रेशन या तव्हांजी शुगर उन खां ब्लड प्रेशर इहे कोन हुया पहिरियां कोन हुया इहे कॾहिं थियूं आहिनि हाणे थियूं आहिनि हिनखे थोरो टाइम थियो आहे इहे बीमारियूं पहिरियां न हुयूं त हिन दौर जे अंदरि तव्हांखे लाज़मी पंहिंजी हेल्थ ते वर्क करिणो आहे हेल्थ सां रिलेटेड तव्हांखे कमु करिणो आहे हेल्थ सां एक्सरसाइज़ या कुझु बि अहिड़ो कयो जो पंहिंजी तव्हांजी हेल्थ दुरुस्त रहे तव्हां वञा को आहे जो हेल्थ जो ख़्यालु रखंदो हुजे को अहिड़ो गोल हुजे या कंदो हुजे एक्सरसाइज़ कंदो हुजे या वॉक कंदो हुजे ख़ासि तौर ते या का न का गेम खेॾंदो हुजे जी
माशाल्लाह तव्हां ख़्यालु रखंदा इन नियत सां पंहिंजी सिहत खे सही रखिणो आहे ज़बरदस्त बहितरीन हिन ते जे लाइ ताड़ियूं बहितरीन हे तव्हां वञा के सिहत जो ख़्यालु रखंदो आहे ठीक है ये 4 जिंदगी जा अहम पहलू आ इन्हनि जे बारे में बाबा जरूर सोचजो पहिरियों छा हुयो बिजली सही कैरियर नंबर 2 छा हुयो हेलो नंबर 2 नोट कोन कयो आया रिलेशनशिप ऐं फैमिली नंबर 3 रिलेशन फाइनेंस हुयो ॿियो नंबर 4 थैंक यू सो मच जज़ाकल्लाह